कंदकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल ख़ालिक चाचड़। कश्मीर पुलिस अहलकार लखमीर ओड मथां हथियारबंदनि जो हमलो, संदसि गाॾीअ मथां डंडा, अंधाधुन फायरिंग, हिकु ॼणो क़तल, हिकु पुलिस अहलकार लखमीर ओड सख़्तु ज़ख़्मी। कश्मीर ज़िले जे पुलिस नफ़री पोयां वियल पोस्टमार्टम बैदि लाश वारसनि हवाले कयो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। मिलियल ॼाण मूजिबि त पुलिस अहलकार लखमीर ओड मथां कश्मीर जे ज़ुल्फ़कार शाह मोहल्ला में ॾोहारियुनि जो हथियारनि जा मुंहं खोले छॾिया ऐं अंधाधुन फायरिंग करे ॾिनी। पुलिस अहलकार लखमीर ओड घर खां पंहिंजे पुट सां गॾु ड्यूटीअ ते वञी रहियो हो त 4 खां वधीक हथियारबंदनि संदसि गाॾीअ मथां फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि लखमीर ओड ऐं संदसि पुट ज़ख़्मी थी पिया। अहिड़ो इतला थाणे ते ॾिनो वियो। कश्मीर ज़िले जी पुलिस नफ़री पोयां जन खे फौरी तौर ते कश्मीर सिविल अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां खेसि रहीम यार ख़ान ॾांहुं रेफर कयो वियो। लखमीर ओड जो पुट बरकत ओड उर्फ़ दीवान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे रस्ते में ई फोत थी वियो। अहिड़े वाक़े बैदि इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत पैदा थी वई। माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि।